अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभई खैरियत सां हूंदो। मां सिकंदराबाद से ॾिसी रहिया टेक्निकल सिकंदर सिंधी यूट्यूब चैनल। अॼु मां मूंखे ॿुधाईंदुसि त तव्हां बिल्कुलु आसान तरीक़े सां कीअं डेली ॾींहं में 500 या 1000 ताईं बिल्कुलु आसान तरीक़े सां कमाए सघो था। त तव्हां बिल्कुलु घणनि ई तरीक़नि सां डेली 500 खां 1000 ताईं कमाए सघो था। तव्हां वीडियोज़ ॾिसी पैसा कमाए था सघो, उते गेमियूं वग़ैरह खेॾी करे पैसा कमाए था सघो, या तव्हां पंहिंजे गैलरी जा या यूट्यूब जा वीडियोज़ जेके पंहिंजे चैनल जा आहिनि तव्हां उहे बि उन एप्लीकेशन ते अपलोड करे तव्हां पैसा कमाए सघो था। उहा एप्लीकेशन तव्हां प्ले स्टोर ते मिली वेंदी। अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल ते न आहियो त सब्सक्राइब कयो, गॾु घंटी जे निशान ते क्लिक करे ऑल जे निशान ते क्लिक करे छॾियो त जे ईंदड़ अहिड़ा ई नया वीडियो ताईं सभ खां पहिरीं पहुचंदा रहनि। सभ खां पहिरीं तव्हांखे वञिणो पवंदो प्ले स्टोर में। हिते असीं गूगल प्ले स्टोर में पुॼी आहियूं। हाणे हिते तव्हांखे सर्च करणो पवंदो क्लिप एप्लीकेशन तव्हांखे सर्च करणी पवंदी। तव्हां हीअ ॾिसो क्लिप एप्लीकेशन तव्हां सर्च करणी पवंदी। सर्च करण खां पोइ तव्हां हिन खे ओपन कयो। मां पहिरियों डाउनलोड कयो, मां हिन खे डाउनलोड करे छॾियो आहे। हाणे मां हिन खे ओपन कयां थो। तव्हां जॾहिं सभ खां पहिरीं ओपन कंदो त तव्हांखे हिन खे साइन अप करणो पवंदो। चलो मां पहिरियां फेसबुक ताईं साइन अप कयां थो। तव्हां फेसबुक ते कंटिन्यू फेसबुक। उन खां बाद में जेकी तव्हांजी आई डी हूंदी उहा लिखी ईंदी। हाणे हेठां जेकी मुंहिंजी आई डी जो नालो आहे कंटिन्यूअस सिकंदर आबासी, मुंहिंजो नालो आहे कंटिन्यूअस सिकंदर जेको लिखियलु आहे, त हिन ते क्लिक कयो। चलो एप्लीकेशन ठही वई आहे। हाणे तव्हां मथां जेकी पंहिंजी प्रोफाइल पिक्चर रखंदा सघो, तव्हां गैलरी में खणंदा सघो, या हिते जेकी तव्हांखे कुझु ॾिनियूं आहिनि तव्हां हितां बि खणंदा सघो। मां फ़िलहालु हितां ई खणां थो। अगर तव्हां मर्द आहियो त मेल ते क्लिक कयो, अगर औरत आहियो त फीमेल ते क्लिक कयो। उन खां बाद में पंहिंजो नालो चेंज करे सघो। उन खां बाद में तव्हां नेक्स्ट ते क्लिक कयो। जेकी तव्हांजी पसंदीदा आहिनि कंटेंट, जीअं तव्हां जेकी शइ ॾिसणु पसंदि कंदा आहियो, जीअं मज़ाक़ूं, मश्करियूं, म्यूज़िक या रांदियूं, गेमियूं, टेक्नोलॉजी, तव्हां जेकी शइ पसंदि कंदा आहियो उन खे टिक कयो। उन खां बाद में नेक्स्ट ते क्लिक कयो। तव्हांखे कुझु हिन तरह नज़र ईंदो हूंदो। हाणे तव्हां वञो हेॾां जेकी इहे रिवार्ड्स जेको लिखियलु आहे तव्हां हिन ते क्लिक कयो। तव्हांखे नज़र ईंदो हूंदो हेठां जेको रिवार्ड्स लिखियो पियो आहे, तव्हां हिन पेटीअ ते क्लिक कयो। उन खां बाद में हीअ जेको असांजे फस्ट रिवार्ड्स यानी पहिरियों इनाम असांखे फ्री में ॾिनो वियो आहे पहिरें दफ़े ओपन करण खां, उन में हीअ पेती ॾिनी वई आहे। हिन खुलंदासीं असांखे हिन में कॉइन्स ॾिना वेंदा। हाणे हीअ पेती असांजी हिकिड़ी खुली वई आहे। तव्हां हिन पेतियुनि खे खोलींदव, हुन में इनाम ॾिना वेंदा। उन्हनि मां बाद में असांखे इनाम ॾींदो। हिन में असां प्ले कंदासीं। हिन मां बि असांखे डॉलरनि जी सूरत में पैसा ॾिना। हिननि में तव्हांखे नवां कार्ड ॾिना विया आहिनि। हिननि मां तव्हां को बि सर चूज़ कयो, यानी वधि में वधि $1 ताईं तव्हांखे हिन में पैसा ॾिना वेंदा। तव्हांजो नसीबु आहे त तव्हां जेतिरे बि डॉलरनि में कमाए था सघो। फ़िलहालु मां हिन खे स्क्रैच कयां थो। मूंखे डॉलर न मिलियो, बाक़ी 0.20 जेका आहिनि मिलिया, माना डॉलर ऐं घटि मिलिया। तव्हां ॾिसो त डॉलर वधि में वधि 70 आहिनि, माना 0.70 आहिनि। तव्हां ॾिसो हिन जा त वधि में वधि हे हुयो, पर मूंखे फुल न मिलियो। उन खां बाद में असीं हाणे वापसि वञूं था। हाणे तव्हांजे मथां जेको रिडीम लिखियलु आहे तव्हां हिन ते क्लिक कयो। पोइ हे जेको रिडीम लिखियो पियो आहे तव्हां इन ते क्लिक कयो। हाणे हिते तव्हांखे कोड लॻाइणो पवंदो, जंहिं कोड जा तव्हांखे ॾिना वेंदा $1। तव्हांखे लॻाइणो पवंदो हे 92 54 90 53 73। उन खां बाद में रिडीम रिवार्ड्स ते क्लिक कयो। ॾिसो तव्हांखे यू हैव रिसीव्ड $1, माना $1 तव्हांखे रिसीव थी वियो। हाणे ॾिसो $1 ऐं 1.20 असांखे मिली विया आहिनि। उन खां बाद में तव्हां हिन स्पिन ते अचो। तव्हां हितां बि तव्हांखे डॉलरनि में सूरत में मिली वेंदा कुझु पैसा।
हाणे त असांखे हिकु मेगा स्पिन ॾिनी वई आहे ऐं 4 नंढियूं स्पिन लकी स्पिन जेके हुन हेॾां ॾिसो। हाणे तव्हां हिन स्पिन ते हणो। 0.30। उन खां बाद में तव्हां हेॾां अचो त तव्हांखे हे जेकी लिखी पई आहे लकी स्पिन, तव्हां हिन ते क्लिक कयो। इनखे बि तव्हां इन मां बि इनाम तव्हां हासिलु करे था सघो। हे बि डेली असांखे ॾींदा आहिनि 4 स्पिनियूं। तव्हां हिनखे 4 दफ़ा इस्तेमालु करे कॉइन्स हासिलु करे था सघो या डॉलरनि में बि आहिनि। ॾिसो हलो फ़िलहालु टाइम ज़ाया हुते पहुचियल ऐं वरी ॿियो ॿुधायांव तव्हांखे। उन खां बाद में तव्हां हेॾे वीडियोज़ जेके हेॾा हेॾा लिखियल आहिनि तव्हां हिन ते क्लिक कयो। हिते तव्हां वीडियोज़ ॾिसंदव त तव्हांखे वीडियोज़ जी पैसा ॾिना वेंदा। ऐं उन खां बाद में तव्हां हेॾां अचो, गेम्स जेके लिखियल आहिनि तव्हां गेम्स ते क्लिक कयो। तव्हां हिते केतिरियूं गेमियूं पियूं आहिनि, तव्हां गेमियूं खेॾी बि पैसा हितां कमाए था सघो। बिल्कुलु आसान तरीक़े सां हिते तमामु पसंदीदा गेमियूं आहिनि, तव्हां उहे खेॾंदव त तव्हां हिन तां कमाए सघो था। उन खां बाद में मींहं ते क्लिक कयो। मींहं ते हिते अपलोड वीडियोज़ जेको लिखियल आहिनि तव्हां हिन ते वीडियोज़ बि अपलोड करे था सघो। हीअ जेको लिखियो पियो आहे तव्हां वीडियो यूट्यूब जी लिंक ते अपलोड करे था सघो। अपलोड फ्रॉम गैलरी, तव्हां पहिरियों मां गैलरी मां ॾिसां कीअं अपलोड कजनि। हाणे तव्हांखे हिते कुझु ॾसे रही आहे त तव्हांखे माना जेके वीडियो अपलोड कयो उन्हनि ते वाटर मार्क बि न हुजे ऐं वीडियो 5 सेकंडनि खां वधीक ऐं 90 सेकंड खां घटि हुजनि। ओके ते हणो। हाणे तव्हां हितां को बि वीडियो अपलोड कयो, यादि रखो त वाटर मार्क न हुजे इस वीडियो में। जीअं टिकटॉक जी वाटर मार्क निशान हूंदो आहे या चलो फ़िलहालु मिड़ई मां हे अपलोड करे थो सघां, करे थो छॾियां। टाइटल तव्हां कहिड़ी बि लिखी था सघो। उन खां बाद में तव्हां नेक्स्ट अपलोड ते क्लिक कयो। अपलोड सक्सेसफुली थी वियो। उन खां बाद में तव्हां हिते यूट्यूब लिंक कंदा करे सघो। तव्हां हिते हाणे लिंक क्लिक करणी पवंदी। तव्हां लिंक यूट्यूब मां खणणी पवंदी। सभ खां पहिरीं असांखे वञिणो पवंदो। तव्हां पंहिंजे चैनल ते पुॼी आहियूं। हाणे तव्हां हिन मां को बि पंहिंजो चैनल ते वीडियो अपलोड करे था सघो। जीअं वञो हाणे हिन वीडियो ते हणो। क्लिक करण खां पोइ तव्हां शेयर जी क्लिक ते हणो। शेयर जेकी आहे इन ते हणो ऐं कॉपी लिंक कयो। उन खां बाद में तव्हां हिते अची उहा कॉपी पेस्ट कयो ऐं चेक लिंक जेकी आहे इन ते क्लिक कयो। लिंक हणी त हाणे असांजी वीडियो अपलोड थी वियो। हाणे तव्हां कंटेक्ट कयो जेकी अथव जीअं मुंहिंजो टेक्नोलॉजी जो आहे। टेक्नोलॉजी खां बाद में नेक्स्ट ते क्लिक कयो। तव्हां हिते हिन जो नालो बि लिखी था सघो, जीअं हाउ टू उन खां बाद में तव्हां हैशटैग बि हेठां लॻाए सघो था हिते जेके आहिनि। उन खां बाद में अपलोड ते क्लिक कयो। हीअ वीडियो बि अपलोड थी वियो। हाणे तव्हां ॾिसो हिते ई असां 11 क्लिप्स रिसीव थी वियूं आहिनि। हिन महिल वीडियो कयोसीं, ॾिसो तव्हां हिते वीडियो जेको अपलोड कयोसीं असां उन जूं असांजे हिते हिन महिल क्लिप्स ॾिसो जस्ट नाउ 1 मिनट यानी 1 मिनट खां पहिरीं असांखे केतिरी क्लिप्स रिसीव थी वियूं आहिनि। अञा थियनि थियूं पियूं। तव्हां ॾिसो नयूं नयूं अचनि थियूं पियूं। त हाणे तव्हां ॾिसो त किथां उन्हनि जी कमाई थिए थी। माय अपलोड जेको आहे तव्हां हिन ते क्लिक कयो। उन खां बाद में तव्हां मथां जेके ट्रेन लीकूं नज़र अची रहियूं आहिनि तव्हां हिन ते क्लिक कयो। पोइ हे जेके नज़र अची रहिया आहिनि इन ते असांखे कमाई ॾेखारींदी। हिते असांखे वीडियोज़ अपलोड करण जा कॉइन्स ॾिसंदा त केतिरा असांखे वीडियोज़ अपलोड करण जा कॉइन्स ॾिना आहिनि। ॾिसो तव्हां हिते 18 कॉइन्स हिन महिल ॾिना अथनि। पर इहे 18 कॉइन्स असांखे ॾेखारिया वेंदा पंहिंजे हुन पैसनि में जोड़ तॾहिं कया वेंदा जॾहिं 12 PM एवरी डे यानी हर रोज़ु असांखे ॾींहं जो 12 बजे इहे पैसा हुन में थी वेंदा, पैसनि में चेंज थी वेंदा। उन खां बाद में अचो हाणे वापसि
तव्हां ॾिसो हिन ते तमामु तेज़ ई वायरल थी वियो। ॾिसो 33 व्यूज़ अची वियूं, 14 क्लिप्स अची वियूं। क्लिप्स मतिलबु लाइक के वांगुरु हूंदियूं आहिनि, जीअं लाइक थींदो आहे उअं ई क्लिप्स थींदियूं आहिनि। बिल्कुलु आसान तरीक़े सां हिन में अर्निंग तमामु तेज़ थींदी आहे। अगरि वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक ज़रूरु कजो। हिन तां पैसा असीं ॿाहिरि कीअं था कढी सघूं। हिन पैसा कढण लाइ तव्हांखे मथां जेको आहे कॉइन्स ते क्लिक करिणो पवंदो। डॉलर जेके लिखियल आहिनि उन्हनि खां बाद में तव्हां पेपाल अकाउंट में कढी था सघो ऐं मोबाइल एज़ीलोड जे ज़रिए तव्हां हिन में कढी था सघो। पेपाल अकाउंट पाकिस्तान में सही न आहे, हिन अकाउंट एज़ीलोड ते क्लिक कयो। उन खां बाद में मोबाइल रिचार्ज लिखियल आहे, तव्हां इन ते क्लिक कंदव। मगर यादि रखो त तव्हां वधि में वधि $10 थियनि तव्हां पोइ था हिन मां कढी सघो। $10 खां घटि तव्हां न कढी सघंदव। $10 पाकिस्तानी तक़रीबन 1600 जी रक़म आहे। तव्हां सभ खां पहिरीं पाकिस्तान पंहिंजो नालो लिखंदव, उन खां बाद में पंहिंजो नंबर लिखंदव। नंबर लिखे खां बाद में तव्हांखे हेठां जो कन्फर्म लिखियलु आहे, तव्हां हिन ते क्लिक कंदव त तव्हांजो 24 कलाकनि में पैसा तव्हां वटि पुॼी वेंदा।